ओम शांति। त ॾिठव असां नीरज ऐं धीरज जी ज़िंदगीअ मां फ़र्क़ु किथे थियो? न तालीम में न मौक़नि में, फ़र्क़ु थियो तरजीब में। जेको अॻु वॾो वधो वेंदो आहे, साॻियो ई ज़िंदगीअ में जड़ पकिड़े वठंदो आहे। धीरज छा कयो? पंहिंजे ॿार जे अंदरि सभ खां पहिरीं संस्कार विधा, प्यार, इज़त, बर्दाश्त, सादगी ऐं पोइ ज़िंदगीअ जा ॿिया सबक़। ऐं नीरज छा कयो? हिन सोचियो पैसो ज़रूरी आहे, सिख्या ज़रूरी आहे ऐं सभ खां पहिरीं पैसे जी अहमियत सेखारी। जिते रेत अॻु अची वञे, उते पथरनि लाइ जाइ न बचंदी। ऐं अॼु नतीजो असांजे साम्हूं आहे। हिकु ॿारु बाअदब, संस्कारी ऐं ॿियो बेचैन, बेसब्र। ॿार ॿुधंदा न आहिनि पर ॾिसंदा सभु कुझु आहिनि। सवाल, असां पंहिंजे ॿारनि खे छा ॾेई रहिया आहियूं? सिर्फ़ु स्कूल, सिर्फ़ु मोबाइल, सिर्फ़ु कैरियर या ज़िंदगीअ जी असुली क़ीमत? ॿार खे तइलीम ॾियणु आसान आहे, पर संस्कार ॾियणु ज़िमेवारी आहे। कीअं ॾियूं संस्कार? पंहिंजे अमल सां, पंहिंजी ॻाल्हि ॿोल सां, पंहिंजे रवैयनि सां। छाकाणि त ॿार ॿुधण खां वधीक नक़ल कंदा आहिनि। जेकॾहिं घर में इज़त आहे त ॿारु सिखंदो। जेकॾहिं घर में शिकायत आहे त ॿाहिरि बि इहो ई सिखंदो। घर ई पहिरियों स्कूल आहे ऐं माउ पीउ पहिरीं उस्ताद। अॼु जी पीढ़ी जे लाइ पैगाम, ॿारनि खे सिर्फ़ु डॉक्टर या इंजीनियर न ठाहियो, पहिरियां ई सुठो इंसान बणायो। पैसो कमाए सघिजे थो, पर संस्कार पोखे सघजनि था। ऐं जेको पोखियो वेंदो, साॻियो ई फसल बणिजी निकिरंदो। जेकॾहिं खेत में बरसाति न पवे त फसल सुकी वञे, ऐं जेकॾहिं इंसान में संस्कार न हुजनि त नस्ल ख़तमु थी वञे। अॼु खां हिकु नंढिड़ो फ़ैसिलो करियो। मां पंहिंजे ॿार खे रोज़ु हिकु सुठो संस्कार सेखारींदसि। छो त सुठो संस्कार ज़िंदगी भर साण हलंदो आहे। ओम शांति शांति शांति।